कहानीकार जो कमाल है जेको खेत सन के जान में मुनफरद हैसियत बख्शे थो। किताब की टाइटल कहानी विछोड़े के पंछन में कामयाब कहानी है जैमें विछोड़े के गर्भ के असराइती अंदाज में बयान किया है। इन मौजूद के हवाले से मुझे भरपूर कहानी कदम न पड़ी है। पता की कहानी समझ एक लाजवाब कहानी है। सच पूछो तो इहा कहानी पाण खां पोइ मुंहिंजे अंदर में पता लाइ प्यार वधी वियो, छो त हिकु कामयाब कहाणी वारियूं सभु ख़ुशूसियतूं हुन में मौजूदु आहिनि ऐं कहानीकार हिकु इंतहाई हसास मसइले तरफ़ ध्यानु छिकायो आहे। पता हिकिड़ो हिकु महिनती नौजवान लेखक आहे। उहो ई सबबु आहे जो संदसि लिखण में हैरत अंगेज़ तौर ते पुख़्तगी अची रही आहे। संदसि इन अफ़साननि जे मजमूए में मथे ज़िक्र कयल कहाणियुनि खां अलावा बि सुठियूं कहाणियूं मौजूदु आहिनि जंहिंमें चंड, ठारो, विछोड़े जो घाव ऐं गज़ल साहित्य शामिल आहिनि। बहरहाल इहा हिकु ख़ुशी जहिड़ी ॻाल्हि आहे त पता जो फनी सफ़र संदसि हयातीअ में आयल केतिरनि ई मुश्किलातुनि जे बावजूद बि जारी आहे। ऐं इहा हिकु हक़ीक़त आहे त कहाणी लिखण को संजो कमु न आहे ऐं पता अदब जे अहिड़े सिंफ सां भरपूर निभायो आहे ऐं संदसि अफ़साननि जो हिकु मजमूओ सिंधी